औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु सलाम सय्यदुल मुरसलीन खातिमुल अंबिया रहमतुल आलमीन साहिब ताज साहिब मेराज। इन पिंडाल में सभी मौजूद मुहिबान मुस्तफ़ा आशिकान रसूल अंजमन गुलामान कलमदर जा जिम्मेवार दोस्त खास करे असांजो शहबाज ग्रुप सजी हिते जी सीता जी रहमानी साईं जी उहा टीम इंतज़ामिया टीम हिन पिंडाल मंझ हिननि दोस्तनि जी मोहब्बत मंझ हिननि जी दावत ते जेकी बि असांजा प्यारा हिन मौसमी उन्हनि हालातनि जे बावजूद बि हिते कई आया जेकी बि मूसाण मथे बि वेठल असांजा मुअज़्ज़िज़ीन पर सभु एतिराम जे लाइक़ु आहियो। तव्हां सभु असांजे लाइ मुअज़्ज़िज़ आहियो, तव्हां सभु असांजे लाइ मानाइत आहियो। छो तव्हां वेठल कहिड़ी हंधि आहियो, तव्हां मौजूद किथे आहियो, तव्हां महिमान कंहिंजा आहियो, तव्हांजो मेज़बान केरु आहे, तव्हांखे असांजो अस्सलाम वालेकुम ऐं हक़ मौजूद। मुंहिंजा दोस्तो, मोहब्बतनि जो सफ़र न कॾहिं खुटंदो आहे न कॾहिं उनजो इख़्तिताम थींदो आहे न कॾहिं उनजी शुरूआत जी ख़बर पवंदी आहे न कॾहिं उनजी खुटण जी कॾहिं ख़बर पवंदी आहे उहो सफ़र हलंदो ई जेको रहंदो आहे उहो सफ़र न ई कंहिं चीज़ ते भाड़ींदो आहे न ई कंहिं इंसान ज़ात ते न के अहिड़े असबाब ते न के पंहिंजे ज़ात जे उन ज़ातियात ते न के पंहिंजे के उज़वे ते। जी शाह साहब चयो त पहिरें पंधु कंदियासीं पेरनि पंधु छॾियो छो जे पेरनि जी वॾी महिरबानी आहे। पेर मूंसां जे करे पंध में साथ जे करे मूंसां ॾियनि था तोड़ कनि था त हिननि पेरनि जी बि वॾी महिरबानी आहे। पर जेकॾहिं पेरनि मूंखे विच में साथ जेकॾहिं छॾियो त पेरनि ते मुंहिंजी का बि मयार कोन्हे। पोइ पेरनि खां पेरनि छॾियो त गोॾनि भरबी घिसकंदी आहे। जेकॾहिं उन्हनि गोॾनि मंझि बि हलंदे हलंदे को दर्द महसूसु थिए थो उहे बि हलण खां लाचार आहिनि त चए थो चेल भर बि चिढ़ंदी आहे इन चेल सां बि रेड़ियूं पाईंदसि पर वेंदसि कोन बीहंदसि कोन। बीहण मुंहिंजे फ़लसफ़े में ई कोन्हे, बीहण मुंहिंजे फ़िक्र में ई कोन्हे, बीहण मुंहिंजे उन सबक़ में ई कोन्हे जेका मूंखे सुती मिली आहे जिन मूंखे सुती पीआरी आहे। उन्हनि मूंखे कॾहिं बीहण जो चयो ई कोन्हे, उन्हनि चयो आहे हलण जो तोखे हलणो आहे तती थदी कहा माना हलणो आहे। वेहण वारी त असांजे फ़लसफ़े में ॻाल्हि ई कोन्हे, उहा ॻाल्हि माना खुटल आहे। आख़िर तक शाह साहब चए थो इहा इन जेकॾहिं चेल बि जेकॾहिं साथ छॾियो त इन ठूठनि भर बि ठठंदी आहे। इहे जेके ठूठूं आहिनि उन्हनि ते बि कोशिशि कंदुसि त उन्हनि ते बि हलां पर जेकॾहिं उन्हनि ठूठनि बि मूंसां साथ उहो न पुॼायो त पोइ उन्हनि ठूठनि ते बि मयार कोन्हे। पर हिन श्री भर बि सिलसियास पर श्री बि जेसि ताईं हले इहा उहो बि मुंहिंजो एहसान न त आख़िरी शरीर जा जेकी पसा आहिनि उन्हनि सां बि गॾु हलंदुसि जे मिली त मिलियासि न त घोड़ी दाग ही जान बि त उन्हनि जी ही ज़िंदगी उन जे लाइ ही हिन ज़िंदगी जो को सर्टिफिकेट कोन्हे का एक्सपायर डेट भी मुक़रर कोन्हे।
इनकी खबर भी कोने थी यार जिंदगी के जवानी में खत्म थी के पढ़ाई में खत्म थी के खुशी में खत्म थी के पंथ में खत्म थी के सबर में खत्म थी का भी जिंदगी जी किथे भी गिरेटी ना जेकॾहिं का गिरेटी आहे तो उन सफ़र जी आहे उन मोहब्बत जी आहे उन पुॼाणी जी आहे जंहिंजे लाइ शाह साहब चए थो त मिली त मिलंदिया त गुरूड़ी जान जतन ते तो इहो ओसीड़ो रख ओसीड़ो सिंधी अल्फाज़ आहे थरी अल्फाज़ आहे ओसीड़ो रख खुटको रख ऐं आसरो रख आसरो मल्हाए आसरो रख ओसीरो रख फिकर रख ख्याल रख तो मुझे पुॼणो ज़रूर आहे इंशाअल्लाह मुझे पहुचणो भी आहे पर जेकॾहिं पेरनि सां पुॼा या ठूठनि सां पुॼा या सिर जे आख़िरी उन दम तक पुॼा पर मुंहिंजो फिकर ऐं मूंखे फ़लसफ़ो चवे थो तोखे पहुचणो आहे तोखे वञणो आहे इहा ई त ग्रेटी आहे हिन फ़लसफ़े जी इहो ई त सर्टिफिकेट आहे हिन फ़लसफ़े जो मुंहिंजा दोस्तो वक़्त ऐं हालतूं ऐं उनजी तक़ाज़ा असांजो माशरो ऐं समाज ऐं असांजो नौजवान उनजो भटकण इहो असांजे लाइ सुठो सोण न आहे असांजो नौजवान जेको असांजे फ्यूचर जो जेको आईंदो आहे उहो जेकॾहिं भटकी पवे उहो जेकॾहिं हिमत हारे वञे उहो जेकॾहिं हौसला पुस्त करे वञे उहो जेकॾहिं हार मञे वञे पोइ बाक़ी असां वटि बचियो छा उहो तॾहिं हार मञे थो तॾहिं हुनजी उहे ख़्वाहिशातूं तॾहिं वधी वेझी एतिरियूं त वधनि थियूं पोइ उन ख़्वाहिशात जे पुठियां हू हथियार फिटा थो करे हू रुख वरी के ॿिए तरफ़ करे थो के मनशात जे तरफ़ हलियो थो वञे को बदकारी जे तरफ़ हलियो थो वञे को वरी फुज़ूलियात जे तरफ़ हलियो थो वञे उनजो वक़्तु वल असर इंसान खां हटी जेको वक़्तु वॾी क़ीमती शइ आहे उहो वक़्तु हू विञाइण शुरू करे थो पंहिंजी उन फुज़ूलियात सोबत में उन दोस्ती में उन होटल में उन्हनि गेमनि में उन्हनि कचहरियुनि में जितां कुझु हासिल कोन थो थिए ही महफ़िल हासिलात वारी आहे ही महफ़िल मां सबक मिले थो हिन मञा हौसलो मिले थो हिन मञा सिलो बि मिले थो हिन मञा कुझु उसूल बि मिलनि था हिन मञा कुझु क़ाइदा मिलनि था कुझु कानून बि मिलनि था कुझु ज़ाब्ता बि मिलनि था मुंहिंजा दोस्तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस तुझे मिलाद मुस्तफ़ा ही का मिलाद जो मेनू तो जरूर है पर अंजमन गुलामान कलंदर जो हर ॾींहुं मिलाद हर ॾींहुं तव्हां पिया ॾिसो के कुंड पासे को दोस्त पंहिंजे हाल सारो महफ़िल मती पई आहे वो माहवार हुजे वो हफ्तेवार हुजे वो सालाना हुजे पर हर दोस्त जहिड़ो जंहिंजो हाल आहे वो कहते भी भाड़े कोन थो वो पंहिंजो भाड़ो पंहिंजो पाण थो खणे ऐं उते वञी पुॼण जी कोशिशि करे थो पोइ उनखे जेको बि इल्मु आहे जेकी अल्फाज़ उहो टुटल भॻल अल्फाज़नि मंझि बि उन्हनि नौजवान तक उहो सबक़ पुॼाए थो पर उनजे उन टुटल फुटल अल्फाज़नि में एॾी त वॾी ताक़त आहे छो त असल में कमु आहे मालिकी जो असल कमु आहे तवजा जो असल कमु आहे बेकब जो हिकु दफ़ा बगदाद में साईं पीराने पीर शेख अब्दुल कादर रहमतुल्लाह जे पुट चयो साईं वॾो आलम थी विया मूं वॾो इल्मु जेको सुवाल सिखियो आहे मूंखे पंहिंजे मोहलत मिले त अॼु तक़रीर करियां साईं जे बाबा भले कर हुन 2 कलाक 3 कलाक तक़रीर कई के माण्हू खे सम्झ में कोन आहे ॾाढा हुन इल्मी पॉइंट नसीहतूं हदीसूं क़ुरान शरीफ़ नेठि साईं खे चवणो पियो पुट हाणे इन मेंबर खां हट त तुंहिंजो बाबो कुझु 2 अल्फाज़ चवे ऐं साईं शेख अब्दुल कादर छा थो चवे त कुकड़ जो आनू वो आनू कीअं थिए थो
वो केतिरा ॾींहं उन मां जे खंभनि में रहे थो, उनखे गरमाइश मिले थी, उन मथां हिकिड़ी खल आहे उहा बि लहे थी, पर ॿी पुठियां अची बि खल आहे। ऐं माण्हू अलाए केतिरा माण्हू बेहोश थी वञनि था, केतिरा माण्हू होश विझाए वञनि था, केतिरा माण्हू झूमनि था। इहो असर कहिड़ी शइ में आहे? इहो असर इल्म में कोन्हे, इहो असर उन इश्क में आहे। वो इश्क जे अल्फाज़नि में जेको आहे असर आहे, जंहिंमें जे पुठियां अमल आहे, ॿियो असरात उन अमल में, जंहिंमें अमल आहे। असल ॻाल्हि आहे अमल जी। मुंहिंजे महबूब करे सलाम जी हदीस त आख़िरी दो मुंहिंजी उम्मत ते ऐं इहा बार पियो चवां पियो, आउं तव्हांखे ख़ौफ़ कोन ॾियारियां, पर आउं तव्हांजे अॻियां हक़ीक़त बयान न करियां। ऐं असांखे बयान बि करणु खपे, ऐं महबूब जी हदीस खे त बयान करणु खपे। ऐं असांजा हिते असांजा काफ़ी दोस्त ऐं अंजमन गुलामन कलंदर जी माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, हिन में सभई मकतबे फ़िक्र जा माण्हू जेको असो हिन में मौजूद हूंदा आहिनि। का बि रोक टोक कोन्हे थींदी। रहमतुल्लाह आलमीन जो प्रोग्राम आहे, उनजो पिंडाल आहे, कंहिं ते बि का मना कोन्हे ऐं कंहिं ते को एतिराज़ ई कोन्हे। अचो ॿुधो, ही रहमतुल्लाह आलमीन जो पिंडाल आहे। ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ऐं असांजा दोस्त काफ़ी को कंहिंसां वाबस्ता आहे, उनजी पीरी मुरीदी हुजे, उनजो फ़िक्र फ़लसफ़ो हुजे, उनजी सोच हुजे, असांजो उन सां को बि मक़सद न आहे। पर उहे अचनि था, ॿुधनि था, उनखे बि आउं ज़रूरु चवंदुसि, थोरी ॻाल्हि उनखे आउं ॿुधाईंदुसि त कलंदर जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ाज आहे, उहो उनजो मज़ाज आहे। ऐं हर सरज़मीन ऐं उते जो हर कंहिंजो पंहिंजो कुझु रस्मूं ऐं रवाज आहे। ही सेवड़ी पट्टी आहे, हिन में वरी मस्ती बि समा आहे। हिकिड़ो दोस्त मामे उर्स जहिड़ो जेकॾहिं मस्ती करे थो त मामे उर्स जो ॾोह कोन्हे, मामे उर्स जी पैदाइश बि सचल सरमस जी उन ज़मीन सां, उन में त ज़रूरु मस्ती तो थींदी। जेको जंहिं मन खून मंझां पैदा थींदो, उन खून जो असर थींदो। पाण कोन त चवंदा त बाबे खे शुगर हो त मूंखे बि शुगर थी, बाबे खे बीपी हुई त मूंखे बीपी थी, अम्मा खे फिलाणो मर्ज़ हो त मूंखे बि मर्ज़ हो। त बाबा असांजे वॾनि खे बि इश्क जो मर्ज़ हो, त असांखे बि इहो इश्क जो मर्ज़ अॼु झुमाए थो। कॾहिं शफ़ी खे झुमाए थो, कॾहिं मामे उर्स खे झुमाए थो, कॾहिं तव्हां जवान खे झुमाए थो। इहो हिन जो ॾोह कोन्हे, हिन जे अंदर में वेठल उन इश्क जो ॾोह आहे, उन खून जो ॾोह आहे, जेको हिन जे अंदर में खून अची वियो। महिरबानी करे हिननि ते एतिराज़ बि न कजो। जेकॾहिं कंहिंजो एतिराज़ हुजे त वरी बि आउं चवंदुसि हाज़ा माफ़ी। मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था त मुंहिंजी उम्मत महशर में, मुंहिंजी उम्मत ते दाइमी आज़ाब कोन ईंदो, मुंहिंजी उम्मत ते हमेशह आज़ाब में कोन थी। ज़रूरु कुझु उन्हनि खे गुनाहनि जी उहो उन्हनि खे मिलंदी जेकी निधन की पार्टी हूंदी। कहिड़ी पार्टी हूंदी? निधन की पार्टी हूंदी, जंहिंजो धंधार कोन हूंदो, जेका ही मतिलबु आवारा हूंदी, जेका चवंदी असांजो कंहिंसां बि वास्तो कोन्हे, उन्हनि सां हिसाब थींदो। जेकॾहिं मालिकी वारो हूंदो त ज़रूरु उहो किथे न किथे जी मालिकी कंदो। छो त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाणे इहे मौज़ून बदिलबा, महबूब जो हदीसनि मथां हदीसूं ईंदियूं, पर मुंहिंजी ॻाल्हि में पॉइंट उन इल्म खे नोट करियो। ज़रूरु हिते बि इल्म वारा हूंदा, के हाफ़िज़ बि हूंदा, किन वटि इल्म हूंदो, पर मुंहिंजी उन ॻाल्हि खे बि तव्हां नोट करियो। असांजी ॻाल्हि उन्हनि खां ॿाहिरि कोन हूंदी, मज़ाक़ असांजो पंहिंजो आहे, उन खां मूं तव्हांखे अॻुवाट ॿुधायो आहे। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया, हज़रत अबू हुरैरा बि साम्हूं पियो अचे, चए थो साईं ही तव्हां ही 2 ॾींहं 3 ॾींहं तव्हां ही चई मूं ऐं मुंहिंजे रब जे विच में हिकिड़ो माइदो पियो हले। छा पियो हले? माइदो पियो हले। जी हिते कोन कंदा आहिनि वॾेरा भौतार बि माइदा कंदा आहिनि, या ॿिया जेके वॾा जेके अॻुवान माइदा कंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो महबूब
हिकिड़ो महबूब खुदा ॿियो मालिक पाण में थी तो असांजो वाइदो बि हले असांजो सौदो बि हले कि हे मुंहिंजा महबूब मुंहिंजी अम्मा अबो तूं तां कुर्बान थी इहो कहिड़ो वाइदो आहे असांखे ॿुधाए चए थो वही बार बार अचे पियो ऐं मुंहिंजे उन रब खे चवां थो मुंहिंजी उम्मत सॼी खे बख़्श करे छॾ बग़ैर के हिसाब जे के पाए पंहिंजे महबूब जे तो न तुंहिंजा हेतिरा बख़्श कर ऐं चवां थो न हेतिरा बख़्श कर न अलाह से चए थो हेतिरा ऐं चवां थो हेतिरा नेठि वञी इहा ॻाल्हि पहुती त तव्हांजा 70,000 जेकी आहिनि उहे तव्हांजा बग़ैर के पुछाणे जे बख़्श कया वेंदा ऐं हिते बि ख़ुशि कोन थिएसि पर पाण वरी बि अलाह से चए थो इन्हनि 70,000 जे बदिले में उन हिक जे पुठियां 70,000 ॿिया बि आऊं जेको बख़्श कंदसि ऐं उन जे पुठियां वरी 70,000 ॿिया बि जेको जो उन्हनि खे माफ़ कंदे कीअं माफ़ कंदे बग़ैर हिसाब जे माना ॿुधाए पियो कोन त मुंहिंजा गुनाह नी पाण खे त ख़बर पंहिंजा जेकी आहिनि चाहे पर बग़ैर पुछाणे जेको आहे सो माना माफ़ कंदसि त माना इहा मालिकी केरु कंदो इहा मालिकी उहे कंदा जंहिंसां वाबस्तगी हूंदी जंहिंसां सोबत हूंदी जंहिंसां नातो हूंदो जंहिंसां उथण वेहण हूंदो ऐं वरी बि अॻिते हुकम त उहो माण्हू उन सां गॾु उथंदो जंहिंसां सोबत हूंदी वापारी सां गॾु कब्र में उथंदो व्याजी सां उथंदो धोखेबाज़ सां उथंदो मोहब्बत मुस्तफ़ा वारो सां गॾु जीवन उथंदो भले वञे को जेको आहे सो इब्न माजरा पढ़े सही बुखारी पढ़े मुस्लिम शरीफ पढ़े दाऊद पढ़े सब पढ़ो ये हदीसूं पर मुंहिंजो आका तो चवे ऐं इन सभिनी शयुनि खे तव्हां गौर फिक्र करियो इन पॉइंटनि खे वठो त असां ते रहमत केतिरी आहे असां ते नेमत केतिरी आहे असां ते फज़ल अज़ीम केतिरो आहे ऐं वरी पाण चऊं था दाइमी आज़ाब तो मैशर में कोन ईंदो पर हिन ज़िंदगी में मुंहिंजी उम्मत ते कुछ फितना ईंदा ज़िलज़िला बि ईंदा ऐं क़त्लाम बि थींदा इन्हनि सभिनी शयुनि में असां भोगियूं क़त्लाम कहिड़ो आहे असांजे जेकॾहिं फैमिली जो हिकु माण्हू जेकॾहिं ख़तरनाक का मनशात जेकॾहिं वापराए थो नौजवान पोइ उन सॼी फैमिली जो क़त्लेआम आहे या कोन आहे हिकु माण्हू जेकॾहिं भटकी वञे थो बदकारी करे थो माइट जो नफ़रमान थिए थो पोइ उन जे लाइ उन खां वधीक ॿियो ज़िलज़िलो कहिड़ो आहे ही परेशानियूं कहिड़ियूं आहिनि ही फितननि जा बि कई क़िस्म आहिनि कहिड़ा फितना जेका असां वटि बर्पा आहे केतिरनि जा असां नाला जेको तव्हांखे खणी ॿुधायूं सभु तव्हां बासमझ आहियो बाशऊर आहियो तव्हां जे अॻियां सोशल मीडिया वाज़े आहे केतिरा फितना आहिनि असां इंसान में असांजो साईं शफ़ी चवे थो त इंसान वॾो अज़ीम आहे जेको अशरफ मखलूक आहे उनखे ताज़ीम जो बि सचो थियो पर अॼु असां इंसान पंहिंजो पाण खे चवंदे असांखे शर्म थिए थो असां अहिड़ियूं आदतूं असां में मुंहुं कढी वियूं असांजा अफ़ाल उहे वरी किथे उहे वरी अफ़ाल बि असांजे चङनि पढ़ियल लिखियल माण्हुनि में हिकु त अणजाल ते तयार कोन्हे पर हिकु अकल रखंदड़ हिकु इल्म रखंदड़ इल्म जी दावा जेको करे थो ऐं उहो कमु अहिड़ो थो करे जंहिंमें इंसान थियणी पसंदि थो करे तो इन खां त हैवान ई भलो आहियां पोइ हैवान आहियां घटि में घटि हैवान त पंहिंजो पाण खे चवंदुसि त मूं में हैवान आहियां तंहिं करे मूं में हैवानी आदतूं थियूं त कहिड़ो पर ही इंसान थींदे अशरफ मखलूक थींदे सवा लख पैगंबर जे समझाइण जे बावजूद भी
सरदार मुरसलीन जे अचण जे बावजूद ही इमाम ही असाब ही अल्लाह जा औलिया किराम उन जे बावजूद असांजी इंसानियत जी केॾां थी वञे, केड़े केड़े पासे थी वञे। असां अॼु छा पिया करियूं, असांजो हालतूं छा आहे, असां ॾाढा परेशान आहियूं। हर माण्हू परेशान आहे, ख़ासि करे असांजो नौजवान परेशान आहे, पंहिंजे फ्यूचर लाइ बि परेशान आहे, पंहिंजी माज़ी ते बि परेशान आहे, पंहिंजे हाल ते परेशान आहे। इन अहिड़ी हालतुनि में वेही, इन्हनि अहिड़ियुनि हालतुनि में वेही छा असांखे माठ करे वेहणु खपे? जिते असांजे हिन समाज में उम्मत मोहम्मदी में जिते एॾा फितना हुजनि, जिते ज़िलज़िलनि जो ख़ौफ़ हुजे, जिते हेॾियूं आफ़ातूं हुजनि, जिते हेॾियूं बदकारियूं हुजनि, पोइ छा असां वरी हथ ते ॾेई माठ करे वेयूं चयूं असां बीमार आहियूं, असां हली कोन था सघूं, असां कारोबार वारा आहियूं, असां बचनि ॿारनि वारा आहियूं, ही महांगाई जो दौर आहे। छा महबूब जे असाबनि किरामनि जा ॿार बचा कोन हो? छा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद कोन हो? छा जेके बि वॾियूं वॾियूं हस्तियूं थियूं छा उन्हनि जूं बि फैमिलियूं कोन हुयूं? उन्हनि जो बि औलाद हो, उन्हनि बि तबलीग कई, पर फी सबीलिल्लाह कई। अॼु जी तबलीग सवाइ मक़सद ऐं मुफ़ाद ऐं पैसे जे थवा जेकॾहिं केरु को तबलीग करे थो त अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह अंजुम गुलामान कलम थी करे थी, जंहिंजी न का फीस आहे, न को दंड आहे, न को कुट आहे, न को कंहिंखे चए थी तो मुंहिंजो तूं मुरीद थी, मुंहिंजा जी हथ चुम, मुंहिंजा जी पेर चुम, मुंहिंजो तूं ज़र ख़रीद थी, ऐं तुंहिंजो मालिक थियां, ऐं तोखे चवां उथी बि, ऐं तोखे चवां वेही रहो, ऐं तोखे चवां जंहिं पार्टी खे वोट ॾे। पर अंजुमन गुलामन कलंदर चए थी इहे कम तव्हां ॼाणो, तव्हांजो कम ॼाणो, तव्हांजूं सियासतूं तव्हांजो ज़हीन, तव्हांजूं मिटियूं माइटियूं दोस्तियूं तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु आहे। असांजो अर्ज़ आहे, पैगाम आहे, असांखे इन बदकारियुनि, इन बुराइयुनि खे रोकण लाइ चयो वियो आहे। मुंहिंजे महबूब साईं जिन जी जेको हदीस आहे, जॾहिं माण्हुनि में एॾो ज़ुल्म, एॾी बुराई, एॾो गुनाह तव्हांजे अॻियां नज़र जेकॾहिं अचे त तव्हां उन्हनि खे रोकण जी कोशिश तव्हां करियो, पर क़रीब सां, कुर्बत सां, ऐं वरना जे न कयो तूं अलाह साईं जे उन आज़ाब जे लिपेट में ईंदा। सुकन सां गॾु न सावा सुका सभु गॾु सड़ंदा। इहो हदीस जो मफ़हूम थो। सुपेरियां जी सूह जो न को कद न मद, इहा मुंहिंजे सुपेरे जी सूह आहे जो न कद न मद। हलो, हलण सिखो, चवण सिखो, ॻाल्हि सम्झण बि सिखो, ॻाल्हि करण बि सिखो, ॻाल्हि खे अंदर में विहारण सिखो। इहो फन सिखो त बुराई खे बुराई सां रोकबो कोन्हे, बुराई खे सब्र सां रोकबो, मोहब्बत सां रोकबो, उनजे मज़ाज सां रोकबो। हिकु ॿार आहे, मासूम आहे, 12 साल जो आहे, 13 साल जो आहे, हुनखे कहिड़ी ख़बर आहे आदाब वारी पुड़ी पियो खायां, मूंखे त नाला ई कोन था अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं पुड़ियूं, पर मूं हिते बि ॾिठो आहे त महफ़िल में बि ॿिटिनि जे मुंहं में अहिड़ियूं के पुड़ियूं हुयूं, त हुनखे कहिड़ी ख़बर थी पुड़ी सुबुह जो मुंहिंजे मैदे में वञी ज़ेर भरींदी। पर ही जेको ज़िंदगी में 24 कलाक जेको बुग़्ज़ हसद वारो जेको ज़ेर असांजी ज़हननि में, अक़ल में, इल्म में, शऊर में जेको पंहिंजा अॾा ठाहियो जेको वेठो आहे, जेको ख़ुदकश बमबार वांगुरु कंहिं बि टाइम ते फाटे पियो ऐं फाटे बि पियो, असांखे का बि परवाह कोन्हे। हिकु पासे असांखे ओड़ो इंसान ठाहिणो आहे, ठाहिण वारी रब जी ज़ात आहे, पर असांखे कोशिश करणी आहे त हिकु इंसान मुकमल इंसान थी वञे, कंप्लीट इंसान थी वञे, पेरनि खां वठी मथे तक ख़बर पवे थी फिलाणो इंसान आहे या ॿिए तरफ़ उहो ख़ुदि खां बमबार थी वञे, जेको ज़हनी तरीक़े सां माण्हुनि खे अज़ियत ॾे,
इल्मी तरीक़े सां अज़ियत ॾे, कलम जे ज़रिए भी उनखे अज़ियत ॾे ऐं उनजे पंहिंजे करतूतनि जे अमल जे करे भी अज़ियत ॾे। हिकिड़ो त ख़ुदकश बमबार पंहिंजो पाण खे फाड़े थो, ॿियो वॾे वॾो ख़तरनाक ख़ुदकश बमबार उहो आहे जेको ज़हनी इल्मी अक़ली तरीक़े सां तव्हांजे माशरे ऐं समाज खे सॼो ॾींहुं ख़ुदकशी ॾांहुं जेको आहे सो आमदा पियो करे। ही तव्हांजा नौजवान, ही तव्हांजो औलाद, ही तव्हांजो माशरो, ही तव्हांजो समाज हमेशह अल्लाह वारनि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ उन्हनि अल्लाह वारनि इहो लाल शहबाज़ कलंदर 800 साल हिते छाजे लाइ आया हुआ? इन खे रोकण जे लाइ आया हुआ, इन बदकारी खे रोकण लाइ आया हुआ। पर डंडो इस्तेमालु कोन कयो, तलवार इस्तेमालु कोन कयो, बंदूक इस्तेमालु कोन कयो, ज़र ज़ेवर कोन हो, हाकमियत कोन हुई, पर हिकिड़ी उन वटि रूहानियत हुई, हिकु उन वटि किरदार हो, हिकु उन वटि इख़लाक़ हो, जंहिंजे बुनियाद ते उहा बदकारी खे मुंहिंजो अची वियो। ज़रूरु उन बदकारी वारनि साम्हूं आॾो हथ बि ॾिना, उन्हनि ताना हया हूंदा, उन्हनि वेड़ बि कई हूंदी, उन्हनि पंहिंजा हरबा बि जेको सो आज़माया हूंदा, उहे तव्हांखे असांखे छॾींदा कोन। उन बाबा साईं खे कोन छॾियो हूंदो, उन साईं महमद अली ते उहे हरबा इस्तेमालु कया हूंदा, उहे तव्हां ऐं असां ते बि हरबा हिन दुनिया वारा इस्तेमालु कंदा। पर असांखे पहिरें पंध कंदियासीं, असांखे पंध करणो आहे, असांखे साह जे आख़िरी कतरनि तक, जंहिंमें तव्हांजो उस्ताद शफ़ी मोहम्मद चवे थो मुंहिंजो इहो वचन आहे जेसीं इन मिनिस्ट्री में छा आहे, छा उनजी फैमिली कोन्हे, उनजो औलाद कोन्हे, उनजो माउ पीउ कोन्हे, उनखे उनजो फ़िक्र कोन्हे, उनखे पैसे जी मिन्नत खपत कोन्हे, आहे पर हुन सम्झो आहे त जेकॾहिं मूं महबूब जो कमु कयो त मुंहिंजा कम महबूब पाण ई पियो कंदो। ऐं असांखे अक़ीदो बि आहे, असांजो ईमान बि आहे, ऐं असां आज़मायो। चवंदा आहिनि फिलाणे हकीम जो नुस्ख़ो आज़मायल आहे, आऊं तव्हांखे 100% खां मथे चवां थो त असां मिस्किन जो इहो नुस्ख़ो आज़मायल आहे। त असां जंहिंजो कमु था करियूं, असांजो कमु उहो पाण थो करे, ऐं अहिड़ो आसान जो कमु थो करे जो असांजी सम्झ में ई कोन थो अचे। तव्हां चओ था साईं ही पाणी पढ़ी ॾियो, ही फिलाणे जो औलाद आहे, फिलाणे जो रिश्तो आहे, फिलाणे जो कमु आहे। असांखे त पंहिंजी उन औकात जी ख़बर आहे, असां वटि कहिड़ियूं दुआऊं माण्हुनि जे अलाह जा बुज़ुर्गनि जा चिल्ला हुआ, बंदगियूं हुयूं, इबादत हुयूं। असांजी बंदगी इबादत चिल्लो मोहब्बत मोहम्मद कसरत दुरूद मुस्तफ़ा असांजो चिल्लो आहे। असां चवंदा आहियूं महबूबी हिननि वाइदो वचन कयो आहे त तो ते कसरत सां दुरूद पढ़ंदा, हाणे तूं ॼाण तुंहिंजो मालिक ॼाणे जे हिन जो कमु थी सघे त करे छॾ, ऐं पोइ ॿिए ॾींहुं चवंदो असांजो कमु थी वियो। इहा आहे असां माण्हू जी दुआ, इहे असां वटि इहा ई दुआ त बाबा महबूब ते दुरूद पढ़ंदा त महबूब जी दुआ सां तव्हांजा मुक़दर बदिलबा। पर तव्हांखे बि ॿिटी पॉलिसी न करणु खपे, कमु निकितो त पनो फाटो, नौकरी मिली त छोकिरी जे पुठियां तव्हां वञी काहे पवंदा, छोकिरी मिली त अबो अम्मा बि छुटा त महफ़िल बि छुटी, दुरूद छुटो। इहे जेकॾहिं वापार कंदा त तव्हां सां वापार में अहिड़ो ई न थींदो, जहिड़ो सौदो कंदा ओड़ो ई तव्हां सां सौदो थींदो। जेकॾहिं सौदो तव्हां बि जेकॾहिं पको कंदा त तव्हां सां सौदो बि पको थींदो, मज़बूत थींदो। पर सौदे खे जेकॾहिं विच में फिटो कंदा त पोइ उनजो अंजाम बि जेको थींदो उहो तव्हांखे वरी भोगणो पवंदो। छो ही वापार बि ॾाढो ॾुखियो आहे। असीं आयासीं नंढपण में भाई कुझु कोन्हे, मिली कुझु फ़ाइदो माना मिलंदो, कुझु कमु हलंदो, पर हाणे भाई फ़ाइदा पंहिंजे मन जॻह ते, पर हाणे जुलूस पियो मिले। सो इहो माना भॼण वारो त हिन मंझां को
भॼी पवे, को भॼी पंहिंजो पाण खे को निकिरे, वो सिर्फ़ को मलकल मौत जे रूप में वो भॼे, पर मलकल मौत जे रूप मंझि बि धणी की मालिकी कंदा जेकॾहिं हुन सां थोरी घणी जेकॾहिं मोहबत करण वारो उन वक़्तु पहुचंदो। बाक़ी देरि सवेरूं थियनि थियूं, असां में ॾाढी तकड़ आहे, जज़्बाती आहियूं, हिकु शाट कट असीं चाहियूं था, असां हिकदमि चाहियूं था त हीउ कमु थिए, असांजूं मंशाऊं असांजूं जेका पसंदि असांजी तमामु थोरियूं थोरियूं पसंदूं असां हिकदमि चऊं था थिए, पर असांजा जेके सॼण जेकी ख़ैर ख़्वाह आहिनि उहे वधीक सम्झनि था त तव्हांजी पसंदि कहिड़ी सुठी आहे, तव्हांजो कमु कहिड़े वक़्तु थिए त सुठो आहे, कहिड़े ॾींहुं थिए त सुठो आहे, कहिड़े मंज़िल ते थिए माना सुठो आहे, जेको पाइदार हुजे। पर असां एॾा तेज़ थी वञूं था जो उन टाइम खां अॻु में असां चऊं था त असांखे शॉर्टकट थिए, असांखे हिकदमि थिए। इन अच्छे कुकड़ वांगुरु 40 ॾींहं न पर 10 ॾींहंनि में कुकड़ जो चूज़ो तयारु थी वञे। असां माना इन पोज़ीशन ते आहियूं, पर ओसीड़ो उन्हनि खाउड़ियुनि खे उन पंध जो ओसीड़ो आहे, जिन खाउड़ियुनि जी उस्तादी आहे उनखे तव्हांजो बि ओसीड़ो आहे, तव्हांजी ख्वाहिशात जो बि उनखे फ़िक्र आहे, तव्हांखे अध में कोन छॾियो वेंदो, पर तव्हां बि वाइदो करियो त तव्हां बि विच में अधु मंझि संगत खे टोड़ींदा कोन, पंहिंजी संगत न पर पंहिंजी खादमी आहे। वरी बि आउं तव्हांखे हुस्न ख़लक़, हुस्न इख़लाक़, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न, हुनजो इख़लाक़, हुनजो किरदारु जेको असांजे अंजमन गुलामाने कलंदर में हुअण खपे, जी तव्हांजे साईं शफ़ी चयो हू चवे तूं मुंहिंजो, असां में आदतूं इहे असां में पवणु खपनि। जी क़ुरान शरीफ़ में आहे हुस्ना फुतिनत हुस्नतुल अबू अज़ला मिन अमस अन अबी सालेह अन अबी हुरैरा क़ाल या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन नफ्स अन मोमन करीमन करबल दुनिया नफ्सुल्लाह अन्ना करीमन करबल आखिरते व मिन सर अल मुस्लिम सल्लल्लाहु फिल दुनिया आखिरते वला फी ओन इबमतान अब लगे ओन आखे जे के मोमन दुनिया में जिंदगी में तकलीफूं बर्दाश्त कयूं, उन जूं आखिरत जूं तकलीफूं घटि थींदियूं। दुनिया में असांखे बीमारियूं बि अचनि थियूं, आज़माइशूं बि अचनि थियूं, इमामनि ते बि आज़माइश आहियूं। तव्हां हिते बि चयो बि अली 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 अली, तव्हां इमाम हुसैन जा बि नाला आया, अली ईअं अली अली कोन थियो, इमाम हुसैन ईअं इमाम हुसैन कोन थियो। जॾहिं हुनखे ख़बर हुई त महबूब करीम चवे थो मुंहिंजा हसनैन जन्नत जा सरदार ऐं वारस आहिनि, उन खां पोइ बि आज़माइश, जॾहिं ख़बर बि हुई, सर्टिफिकेट बि हो, हिकमत अमली जो ऐलान बि थी वियो, मंज़िलूं बि मिली वियूं, मक़ामात मिली विया, पोइ बि आज़माइश, पोइ बि करबला बपा। अली साईं जी हैसियत जंहिंजो आऊं मौला उनजो अली अली मौला, माना सॼी काइनात जो महबूब मौला, अली सॼी काइनात जो मौला। पर उन सां बि बुग़्ज़ हसद कीनू इहे सभु शयूं ऐं गार गंद इहे बि असांखे तारीख़ में मिलनि था, पर वाता वराए वेण कॾहिं हुननि कोन चयो त असां उन्हनि सब्र इख्तियार कयो, हुननि बर्दाश्त कई, हुननि बुर्दबारी कई, ऐं असांखे बि ईअं ई पंहिंजे मुस्लमान ॿारनि जी पर्दा पोशी करणु घुरिजे। असां हर माण्हू ऐबदार आहियूं, असां में सवे ऐब आहिनि, असांजो माज़ी बि चङो कोन्हे, असांखे के हिक ॿिए जी के अफ़ाल जी ख़बर पए त हुनजी पर्दा पोशी करणु सिखो, त अलाह साईं बि तव्हांजी उहा पर्दा पोशी कंदो। अलाह साईं
पंहिंजे बंदे जी भी मदद करे थो ऐं बंदे खे भी पंहिंजे भाउ बंदे जी मदद करणु खपे। जेकॾहिं उन ते को मुश्किल वक़्तु अचे थो उनखे उन ॾुखे वक़्त में छॾे न। जीअं महबूब चयो आहे तव्हांजे हथ पेर खां कंहिंखे ईज़ाउ न अचे। अॼु ईज़ाउ ॾियण वारो शैतान वीचारो घटि इंसान वधीक। शैतान त मिसकिन हथियार फिटा करे सभु कमु पंहिंजे हवाले करे हू वञी वीचारो थी वियो आराम थी वियो। हाणे हुनजा सभु कमु अॼु पाण पिया न करे सॼो हुनजो जेको ॿार भरी वियो सॼो अॼु पाण ते उहो सभु कमु जेके हुन वीचारे शुरू कया हुआ उन खां बि मथे हू पाण अचे थो पुछे थो त मूंखे अमी भला ॿुधायो त तव्हां हेॾो फन किथां खां माना सिखियो आहे। मूंखे बि तव्हांजो आउं शागिर्दु थियणु चाहियां थो। अॼु जे इंसान जो शैतान शागिर्दु थियणु चाहे थो त मूंखे बि इहो फन सेखार। तो में हेॾो वॾो माना फन हेॾा तो में वॾा खांचा हेॾा तो में वॾा धोखा हेॾा तो में वॾा फ़रेब। तूं कीअं तो इंसान खे इंसान थी नचाई। तूं कीअं तो मतिलबु ॿिए खे हथनि ते जेको हलाई। तूं त वॾो मूंखां बि माहिर अलाह साईं जी मूं ते त फिटकार आहे पर हे इंसान तूं त अशरफुल मखलूक आहे। मूं तोखे सजदो कोन कयो तॾहिं ते आऊं तूं शैतान थिए पर तूं त मूंखां बि मल मारे। दोस्तो ही वक़्तु इन बुराई खे रोकण जो असां वटि को हथियार कोन्हे न असां वटि को फतन आहे न असां वटि को एड आहे न ई असां के एड जा के ख़्वाहिशमंद असां जेको वधि में वधि जेको हथियार आहे उहो आहे कसरत दुरूद पाक जो हथियार। उहो कीअं त महबूब जी मोहबत वॾे में वॾो हथियार आहे। महबूब सां वेझड़ाई वॾे में वॾो हथियार आहे। महबूब जी तवजा वठणु वॾो हथियार आहे। रहमानी सरकार वटि छा हाकिमियत कोन हुई ज़र ज़ेवर कोन हो पर महबूब जी मोहबत हुई उनजी तवजा हुई। उनजी तवजा जे करे सभनि सालनि बैदि बि उनजी दरबार बि ठहे थी दरगाह बि ठहे थी माहवार महफ़िल बि थिए थी हफ़्तेवार बि दोस्त बि अचनि था सवाली बि अचनि था तव्हांजी सालियाना महफ़िल बि थिए थी तव्हां उनजूं वाखाणूं बि करियो था तारीफ़ बि करियो था ऐं हिते हेतिरो हदियो बि उनखे मिले पियो। ही छा आहे? ही उन तवजा जी ॻाल्हि आहे जंहिंजी असांखे बाबा साईं जिन असांखे हिदायत कई हुई जंहिंजी बाबा साईं बुनियाद रखियो त तव्हां उन तवजा वठण जे लाइ करे तव्हां इहो फन सिखो जंहिंजो नारो अलाह साईं आयो अलाह मलाइकतो सभु नबी जंहिंजो हुकुम अलाह साईं थो करे जंहिंजो हुकुम अलाह साईं करे थो ज़रूर उन में वॾो को राज़ आहे जंहिंजी पुठ भराई महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 हदीसूं तो बयान करे हेॾी वॾी अज़मत वारी शइ उन में तव्हांजो हिसो बि आहे तव्हांजो भाङो बि आहे तव्हां उन में शामिल आहियो तव्हां वॾा भागन वारा आहियो जो तव्हांजो रोज़ हा सिंध जे कुंड कुर्च में पर हर हंधि तव्हांजे आसन पासन हर दोस्त पंहिंजे उन वस आर जेको उनखे पुॼे थो करे थो। जीअं मामे वारे चयो बि असांजे पासे हेॾी वॾी बरसात त उनखे ज़रूरु फिक्र थी आहे त हिते बरसात आहे त हुते बि ईंदी पर उन बरसात खे छॾे कहिड़ी शइ आहे जेका हिनखे हिते जेको वठी अची पहुचाई आहे तव्हांखे बि वठी पुॼाए असांखे बि हिते आंदी थकावटूं तकलीफ़ूं सफ़र पंहिंजी जॻह ते पर जॾहिं तव्हां सां मिलियासीं तव्हांखे ॾिठोसीं तव्हांजे हथनि में जॾहिं विरते मुस्तफ़ा जी तस्वीर जॾहिं असांखे उन ते अखि पई त असांजो थकावटूं असांखे ख़बर ई कोन पई के थकावटूं बि आहिनि को सफ़र बि आहे का मुसाफ़िरी आहे। असां चयो असांजो सफ़र बि सणायो इहो सफ़र जेको बाबा साईं आमदनी जेको शुरू कयो अॼु बि अलहमदुलिल्लाह उहो सफ़र रवां दवा ऐं वॾी तेज़ी सां पियो हले पियो ऐं झर बि फेरजी वियो आहे नंढो ॿार बच्चो अॼु उन कम में जब सां उन में आहे ॿिए पासे छा पियो थिए ऐं अव्हां वटि छा पियो थिए पर ज़रूर मुनाफ़िक़ जा बि टोला
एड़ा भी मानू इंदा व मिन्नास में यब्दुल्लाह आला फ़इन्ना असाब खैर अतमान बेही व इन्ना असाबत फितनत न कल्ब अला वजही खैल दुनिया आखिरत ज़ालिक हुव खसरान मुबीन। एड़ा मानू होंदा जेकी किनारन ते बंदियूं भी कंदा जेकॾहिं फ़ाइदो मिलंदो तो मुतमइन भी थींदा, जे फ़ाइदो न मिलंदो तो वरी पोइ ते हटंदा भी सही। असां हेतिरो दुरूद पढ़ियो, असांखे फिराणे जेको सो इंचार्ज असांखे हुन महफ़िल में वठी वियो, पर अञा असांजो शादी वारो कमु त अञा थियो ई कोन्हे। असांखे अञा तो नौकरी मिली कोन, असांजी बीमारी ख़त्म थी भी कोन, माना अञा भी अंदर असांजो मुतमिन कोन थियो। कुरान शायदि ॾे पियो मफ़हूम यदु मिन दूनिल्लाह वला यदुल वमा जनफा ज़ालिक हुवल दलाल बईद। पर तव्हां उन्हनि जे नुक़सान ऐं फ़ाइदे जो सोचियो ई न, तो को नुक़सान ऐं को फ़ाइदो आयत जो मफ़हूम तव्हां न सम्झो। तव्हां ईमान खे पको करियो तो फ़ाइदो आहे। महबूब जे असां बि न सोचियो त को फ़ाइदो थींदो, न सोचियो छा थींदो। महबूबनि त उन वक़्तु उन बदर उन खंदक जे भी टाइम ते थियो त तव्हांखे रूम ऐं फारस ऐं ईरान जूं चाबियूं थो ॾियां, तॾहिं त असां बि जो असां वटि खाधे लाइ कोन्हे, पेट ते पथर ॿधा विया। असांजा महबूब असांजो अबू अमा तव्हां फिदा, तव्हां असांखे उन वक़्तु सुपर पावर जूं असांखे पिया चाबियूं ॾियो। हिकु सुपर पावर न बि टिन सुपर पावर जूं तव्हां असांखे चाबियूं ॾियो पिया। असां वटि न कुझु कोन्हे, पर वक़्तु ऐं तारीख़ साबित कयो त उन्हनि सुपर पावर खे उन्हनि असाबियुनि जिन वटि कुझु बि खाधे जे लाइ बि कोन्हो, उन्हनि बि इहे फतिया बि कयूं। जॾहिं हीउ सिलसिलो बि शुरू थियो त बाबा साईं आमदनी पंहिंजी आफ़िस में हूंदो, साईं आमदनी जहिड़ो मलक रस्तनि ते पियो हलंदो। कंहिं थी सोचियो त ही को खरबनि में हज़ारनि मंझि ही अरबनि में तव्हां जहिड़ा दोस्त अॼु दुनिया जे हर शहर में हर कोने में तव्हांजो दोस्त कोन पहुतल आहे। विरदे मुस्तफ़ा इहो जेको तव्हां पढ़ो पिया, इहो हर माण्हू को मूंखे मैसेज अचे पियो सी थाईलैंड में पढ़ां पियो, को चए पियो अमेरिका में पढ़ां पियो, को चए थो मलेशिया में, पर मूंखे शायदि को अहिड़ो को बि मुल्क हंधि कोन थो ॾिसां जिते इहो दुरूद अवेसी कलंदरी नथो पढ़ियो वञे। पर शुरू करण वारो हिकिड़ो माण्हू ऐं जेके चई उहो अकेलो माण्हू तंतना माण्हू झरनि झंगनि में हलियो। अॼु तव्हां हज़ारे माण्हू उहा वाट खणी अॼु तव्हां जेको सो हली पिया आहियो, अंदाज़ो करियो ही सोशल मीडिया तव्हांजे अॻियां शायदि आहे। ॿियनि जा बि वञी मीलाद तव्हां चेक करियो, महफ़िलूं करियो, पर जेको मीलाद महफ़िल में तव्हांजे में हुजूम आहे तव्हां वञी चेक करियो ॿियनि वटि हिन दौर में एतिरो हुजूम, एतिरो आराम, एतिरो सुकून। हलाना उते फीसूं बि आहिनि, फंड बि आहिनि, पैसो बि आहे। उते वरी पहिरीं फस्ट कैटेगरी आहे, ॿी कैटेगरी आहे, टी आहे, मामे माना उस लाइ ॿियो खाधो आहे, मुंहिंजे लाइ ॿियो खाधो आहे, वरी वरी उन कारकुन लाइ वरी टियों खाधो आहे। पर कलंदरियुनि वटि जेको आहे, जेका बि रब सभु आहे उहो सभु तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। हिते को बि माना का कोन्हे। मूं जे आऊं आयुसि ॿारहीं तारीख़ ते साईं वारनि जी मोहबत हुई। असांजा जेको हमरान वॾी कंहिं मतिलबु होटल में वठी विया, वॾी दावत रखियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन को 35,000 को 40,000 चवंदा को बिल थियो। मूं हुनखे चयो, सम्झायो, मूं ते कावड़ बि मूंखे आई, कावड़ मूंखे हूं माना कोन थी अचे,
पर मुझो असांजा जेकी वीचारा जमायती कारकुन खाइन पुला ऐं असीं वरी चङा मुड़स इंचार्ज होटल में वेही वञी 40-40 हज़ार जी मानी खाऊं सुबुह जो उहे अचनि फोटू सुबुह जो उहे फोटू अची फेसबुक ते पवनि वाह वाह तव्हां हुते बि ॻाल्हि हिकिड़ी कई हिते बि ॿी कई असांखे खारायो भत ऐं पाण पिया खायो तव्हां मूं साईं शफ़ी वारनि खे रंग वेठो मूं हथ ॿधा मुंहिंजो साईं पाण मिसकीन माण्हू जेका रब पंहिंजा दोस्त खाईंदा पाण उहे खाईंदा पंहिंजे लाइ उन में भली आहे ही हिननि दोस्तनि खे तव्हां मना करियो जेकॾहिं हिन वटि पैसो वधीक आहे त तव्हांजी महफ़िल में ख़र्च कयो हेड़ियूं महफ़िलूं कनि ही बि त महफ़िल अव्हांजी आहे हिन में अव्हांजो ख़र्च आहे अव्हांखे कंहिं बि भोतार कंहिं बि तव्हांखे को फंड कोन्हे मोकिलियो त ही महफ़िल करियो जेकॾहिं 5 रुपया ख़र्च करणा आहिनि त हिते करियो महफ़िल ते करियो मुंहिंजी माना ज़ात ते 5 रुपया ख़र्च करण जी का बि तव्हांखे ज़रूरत कोन्हे कॾहिं असांजो हक़ तव्हांखे माफ़ आहे छो त असांखे ख़रीद करण वारनि ख़रीद करे छॾियो असांजी हैसियत आहे खादम वारे जेको खादम थींदो जेको गुलाम हूंदो उहो कॾहिं बि कोन ॿुधाईंदो त मुंहिंजो ई हक़ आहे उहो त खादम आहे खादम खे कहिड़ी ताक़त आहे जो पंहिंजा हुकूक वठी बयानु करे असां त उहे हुकूक ख़तम करे छॾिया जेकी असांजी पंहिंजी ज़ात आहे ही अंजुमन गुलामन कलंदरी ज़ातियाती जमायत न आहे मुफ़ादन वारी जमायत न आहे ही क़ौमियत वारी जमायत न आहे ही तासब वारी जमायत न आहे ही सियासी जमायत न आहे ही बिरादरी वारी जमायत न आहे असांखे हुकुम आहे त पंहिंजो नालो नाम विसारे ते मामा उर्स तूं माना उर्स तुंहिंजो नालो उर्स तुंहिंजी क़ौम जतोई तूं ऑफिसर मनसब हूंदे पर पिंडाल खां ॿाहिरि हूंदे हिन पिंडाल में तूं फ़क़ति हिकु कलंदरी तूं हिन जमात में फ़क़ति कलंदरी तुंहिंजा मनसब तुंहिंजूं पोस्टूं शोभा तुंहिंजे ॿाहिरि रहिया हिते तुंहिंजी हैसियत उहा आहे जेका माना आहे हा तोखे दोस्तनि इंचार्ज ठाहियो आहे उनजो अदब एतिराम असांखे करिणो आहे छो असां वटि सिस्टम आहे महबूब करीबन ठाहियो आहे महबूब करीबन ठाहियो त हिकु माण्हू पेशवाम थिए ॿिया हुनजे पुठियां इहो जेको सिस्टम आहे उन पेशवाम जी इज़त एतिराम करणु असां ते फ़र्ज़ आहे पर असांजी औकात जी असांखे ख़बर आहे त असां इन्हनि ज़ातियात इन्हनि जेके मसइलनि ते कंहिंखे जे पेट में सूर पवे ॿ जेकॾहिं पाण में जेकॾहिं माना विढ़जी पवनि कंहिं पंहिंजे कम सां कंहिं कारोबार सां कंहिं वंड विर्छ सां कंहिं मिटी माइटी सां त फाथो वरी कलंदरी सिलसिले जो कमु आहे इस्लाही पैगाम तव्हांखे पहुचाइणु तव्हांजी बिरादरी जा कम तव्हां ई ॼाणो हा असांजूं तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि पर तव्हांजी पाण में तव्हांजूं दोस्तियूं तव्हांजूं बिरादरियूं तव्हांजा पंहिंजा कम तव्हांजा सियासी कम उन में हिन कलंदरी सिलसिले वारा मिसकीन छो फाता हिन सिलसिले जो कमु आहे इस्लाही पैगाम ॾियणु तव्हां उन ते अमल करियो हिदायत मुंहिंजे मालिक जे वस में असांजे वस में न असां मखलूक आहियूं हू ख़ालिक आहे हू हई ऐं क़यूम आहे हू हमेशह क़ाइमु रहण वारो आहे असां फना आहियूं असांखे पंहिंजी उन फनाईअत जे दाइरे में रहणु खपे ज़रूरु असांखे तव्हां सां मोहबत आहे छो त तव्हांजे अंदर में विरद मुस्तफ़ा हिकु छोकिरो आयो बाबा साईं खे चई साईं रोज़ानी 4000 तो दूध पड़ा बाबा साईं चई बा मूं तोखे ॾिठो तुंहिंजे अंदर में शोला पिया ॿरनि शोला नूर जा शोला हिते असां चवंदा बाबा 100 पढ़ो 5 वक़्त में हिकु दुरूद पढ़ी छॾियो हिते त हज़ारनि जी ॻाल्हि आहे इहो हज़ार जी ॻाल्हि असां कोन था कयूं माण्हू चवंदा त कलंदरी तव्हां सॼो ॾींहुं चओ था दुरूद छो था चओ पर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अभी कैफ हिकिड़ो जो असां बि आहे कि साईं मूंखे ॿुधायो त आउं केतिरो तव्हां ते दुरूद रोज़ानो पढ़ आउं पंहिंजे इन जेको ॾींहुं राति में 4 हिसा करे तव्हां पढ़
उन्हें मुझे टे हिस्सा ॿियो कमु करिया महबूब करीम जो अञा वधा साईं ॿ हिस्सा करिया अञा वधा पोइ साईं टे हिस्सा करिया चई अञा वधा पोइ साईं ॿिया कम सभु छॾे तव्हांखे दूध पढ़ा तंहिंजे करे ईअं कयो त पोइ तुंहिंजी मालिकी करण वारो बि आऊं आहियां त इहो कलमत्री जेको राति ॾींहुं हलनि पिया इहो महबूब जी उन ऐन हदीस जे मुताबिक़ जंहिंमें महबूब चयो त मूं ते जेतिरो दुरूद वध में वधि पढ़ंदे मूंखे ओतिरो वधि में वधि वेझो थींदे जेको इन हस्ती सां गॾु वेझो थींदो उनखे न को फ़िक्र न को ग़म ते अलाह चयो इन लाइ औलिया ख़ौफ़ भले मौला यरज़ून न को ख़ौफ़ न को ग़म छाजो ख़ौफ़ छाजो ग़म जंहिंजा माल हुजे जंहिंजो धणी हुजे जंहिंजो रहबर हुजे उन्हनि खे ख़ौफ़ ऐं ग़म सिर्फ़ु उहो कंदो जेको निंधण को हूंदो उनखे वरी बल्दिया वारा उन कुते खे ॻोल्हे मारींदा जंहिंजे कंध में पटो कोन हूंदो पर असांजे जेके कंधनि ते पटा अहिड़ा आहिनि जो फ़क़ति या अब्दाल ऐं मज़लूम खे बि असांजी पुटनि ते अख थी पहुचे उतां खां ई परे था बाबा हिननि खां परे भॼो हिन जा मुंहुं मुहांडा ख़बर कोन्हे कहिड़ा आहिनि पर बाबा हिन जे कंधे में जेको पटो आहे इहो ॾाढो क़ीमती आहे परे उतां खां परे अलाह हुननि जूं वॾियूं मंज़िलूं आहिनि मज़लूम आहिनि पर अब्दाल पर असांखां अहिड़ो था परे पइजी हिननि खां परे भॼो हिन जे कंधनि में पटा ॾाढा मज़बूत आहिनि तमामु असांजे कंधनि में पटो मज़बूत आहे पर कंहिं भोतार जो पटो कंध में न कंहिं वॾेरे जो न आहे कंहिं पीर जो न आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जो पटो असांजे कंध में न पातल थो ही मोहबतूं ही इना ही सभु ही तव्हांजो हेतिरो इंतज़ारु ही तव्हां छा असां वटि छा आहे कहिड़ी का हाकमियत आहे जो ही असांजा दोस्त हेतिरो वेही मतिलबु इंतज़ारु कनि था ही पेंटूं ही प्रोटोकॉल छा आहे छा को असां वटि हिन जान मंझि ॾियण जे लाइ अलाह साईं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो ई कुझु आहे घणी शइ आहे जेका माण्हुनि वटि न आहे दुनिया वटि न आहे पर दुनिया ज़ाहिरी थी ॾिसे पैकिंग ॿाहिरी पैकिंग जेकी थी ॾिसे उहा ॿाहिरी पैकिंग असां वटि कोन्हे पर असां वटि छुपल घणो भले कुझु हुजे पर ॿाहिरी पैकिंग कोन्हे माण्हू पैकिंग न था मरनि असांखे पैकिंग जी का ज़रूरत ई कोन्हे असांखे पैकिंग खपे ई कोन थी असांखे उहा शइ खपे थी जेका असांखे मिली चुकी आहे मिले पई वाफ़र मिक़दार में मिलंदी तव्हांखे मिलंदी तव्हांजे ईंदड़ जेको फ्यूचर जेको मुस्तक़बिल आहे उनखे मिलंदी पर थोरो खिमी खाओ थोरो सब्र करणु सिखो बर्दाश्त करणु सिखो पंहिंजो मादे खे थोरो वधायो कावड़ो घटि करियो कावड़ खे ख़तमु करियो गुस्से खे ख़तमु करियो पंहिंजनि आदतनि खे मटायो पंहिंजूं आदतूं जेको चेंज करियो तव्हांखे कल्ह बि मिलियो पई अॼु बि मिलंदो उन खां बि घणो मिलंदो मूंखे अॼु बि जेकी महिनत कनि था जेकी राति ॾींहुं हलनि था मूंखे उहो दोस्त हिकिड़ो बीह ते उथी बीहारे तुंहिंजो कल्ह खां अॼु वधीक बहितर हूंदो पर साल खां ही साल वधीक बहितर हूंदी तूफ़ान बि हुजनि बरसातूं बि हुजनि ॿोॾूं बि हुजनि पर असांजो हर साल खां बहितर आहे रोज़ी मंझि बि इज़त मंझि बि शोहरत मंझि बि पर ही असांजा वीचारा मास्तर दोस्त ही ॾिसो ही थोरा आहिनि ही वीचारा पघारदार आहिनि ही PST GST माना मास्तर आहिनि पर ही चवनि था असांखे सिंध जो बच्चो असांखे सुञाणे थो एतिरो तव्हांजे शहरनि जे फोतारनि खे बि माण्हू कोन सुञाणे त केरु आहे उन्हनि खे बि केरु पहिरें पे हथु कोन थो ॾिए पर हिननि तव्हांजे इंचार्जनि खे माण्हू पहिरें पे हथु ॾींदा रुॻो सीता जा सेवण जा न पर जिते वञनि था उते माण्हू उनजी मतिलबु इज़त एतिरा छाजी था कनि था एतिरा इन कम जी कनि था ऐं तव्हां बि अहिड़ा थियणु चाहियो तव्हां पंहिंजूं आदतूं तव्हां चेंज करियो ऐं मटायो ऐं तव्हां पंहिंजो पाण ते फोकस रखो पंहिंजो पाण ते पंहिंजी ज़िंदगी ते बि माना फोकस रखो ऐं थोरो सब्र खां करियो ऐं असांजी जमायत रूहानी जमायत आहे सूफ़ियाणी बि जमायत आहे
समाजी जमात ऐं हिन जूं हिकमत अमलियूं बि आहिनि उन्हनि खे सम्झो ऐं तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण वेही पाण पंहिंजो पाण ते मुक़ररु न करियो जेकॾहिं का हिकमत अमली का थिए थी त उनजे पुठियां को राज़ उन राज़ खे ओरहांगियो न जेकॾहिं ओरहांगींदा त खता खाईंदा छो तव्हां अञा उन राज़ तक पहुता कोन आहियो तव्हां अञा तालिब इल्म आहियो तव्हां तालिब इल्म थींदे वक़्तु उस्ताद थियणु तव्हां न चाहियो पोइ तव्हां भटकी पवंदा तंहिं करे हिकमत अमली खे बि सम्झो त कहिड़ो प्रोग्राम कहिड़ी महफ़िल कहिड़े ॾींहुं थियणु खपे ऐं छो थियणु खपे उहो मुंहिंजे मालिक जा राज़ आहिनि ऐं राज़ ऐं पुठियां जेकी आहिनि प्रोग्राम ऐं शेड्यूल ठाहिण वारो तूं आऊं न आहियां शेड्यूल ठाहिण वारी का ॿी ज़ात प्रोग्राम ठाहिण वारा के ॿिया आहिनि पोइ उन्हनि जे आर्डर ते हुकुम ते असांखे हलणो पए थो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे अलाह साईं तव्हांजो हामी नासर ही मन सीता हमेशह बसे पर महबूब जे नारनि सां वठे लाल साईं जे नारनि सां अली साईं जे नारनि सां पर महिरबानी करियो कुझु मसीता वारा सीनियर दोस्त ज़रूरु सुस्त थिया आहिनि सुस्ती उनखे छॾणु खपे सुस्ती वारी बीमारी चङी अलामत कोन्हे तव्हां जेकॾहिं सुस्ती कंदा त चारि ॿिया मालिक माण्हू पैदा कंदा पर बहितर आहे त तव्हां वरी बि मैदान में अचो ऐं कदम तव्हां वधायो ऐं तव्हां कदम वधाईंदा त तव्हां सां बि वॾा वॾा कदम वधंदा जंहिंजो तव्हांखे बि अंदाज़ो कोन्हे सो अलाह साईं वटि तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ मोहबतूं आहिनि तव्हांजे लाइ ख़ैरु ख़्वाहियूं आहिनि ऐं वरी बि इहो पंहिंजो ऐलान आहे साईं रहमतुल्लाह वारा बि वेठा आहिनि मामे उर्स साईं शफ़ी वारा वेठा आहिनि असांजो वरी बि हिनखे अर्ज़ु आहे त बाबा साईं जो जेको माना उर्स आहे हिनखे धाम धूम सां जेको मल्हायो हीअ त वीचारा कनि था पर तव्हांखे बि पहुचणो आहे फज जे टाइम ते पहुचो असांजो बि ॾाढो ॾिसो भला पंधु परे आहे अॼु बि मूंखे वेंदे वेंदे सुबुह जो थी सघे थो 6 थी वञनि 7 थी वञनि वॾो मुंहिंजा पंधु आहे तव्हां जेके वेझा आहियो सवेरे पहुचो तो साईं मामदली हिकिड़ो ऐलान कयो आहे त किरोड़ जी उते जेको आहे सो महफ़िल थिए ऐं तव्हां उते पहुचो जेके तव्हां वेझा आहियो पहुचो ऐं मां इंशा ताला हिननि दोस्तनि हिकिड़ो ऐलान कयो आहे त 28-29 तारीख़ नौरानी जो बि टूर बि आहे इहो असांजे सिलसिले जा इहे टूर आहिनि उन में वधि तव्हां शामिलु थियो पंहिंजे हिननि दोस्तनि सां मिली करे इहो छंछर ई मतिलबु आंचर आहे शायदि मूं अञा पढ़ियो करे त मूं मतिलबु ॿुधो आहे त असांजे दोस्तनि पाण में इहो जेको आहे ऐलान कयो आहे उन जी पंहिंजे उन्हनि साथियुनि सां गॾु वेही उन जे लाइ बि कोशिशि करियो इन सफ़र में हलणु तव्हां असांजे लाइ गॾु खाइणु पीअणु हलणु घुमणु असांखे घणो कुझु हिन मुंहिंजा जेको आहे सो हासिलात थींदो ऐं मूंखे वॾी में वॾी उमेदु आहे मुंहिंजे उन मालिक में मुंहिंजे उन महबूबनि में ऐं मुंहिंजे तव्हां प्यारनि में त तव्हांजा चेहरा हमेशह चमकंदा रहनि महबूब मुस्तफ़ा जो विर्त हलंदो रहे हीअ महफ़िलूं क़ाइमु रहनि मौसमूं ईंदियूं रहंदियूं बरसातूं ईंदियूं रहंदियूं गर्मियूं ईंदियूं रहंदियूं फितरनि जा दौर अञा बि घणा ईंदा जेकी तव्हां असां बि न ॿुधा बि कोन्हे ॾिठा बि कोन्हे ऐं थी सघे अहिड़ो बि टाइम अचे जो पंहिंजो पाण में मिलण में बि टाइम थी वञे पाण में न मिलूं पर इहो दर्स इहो सबक़ु इहो कॾहिं बि छॾिणो न आहे इहो जेसीं सिरी में साह आहे तेसीं इन सबक़ खे सांढणो आहे उन सां गॾु अलाह साईं जे जा फ़र्ज़ बि पढ़णा छो त बाबा साईं जन जेको मंशूर कयो उन में 5 वक़्त जो बाबा साईं कयो त 5 वक़्त पढ़ो पर उहे 5 वक़्त जेकी ॿिया पढ़नि था वञो मस्जिद में 5 वक़्त पढ़ियो पोइ वरी मिलावत बि कनि दोखो बि कनि कूड़ बि कनि रमज़ान में वञो एतिकाब खाना काबा बि कनि ऐं हिते अचो असांजो खलूं बि लाहिनि असांजो कोन पीअनि अहिड़ी बंदगी जी मालिक खे का बि परवाह न आहे सजदो उहो करियो जंहिंसां रब रिझे रुकू उहो करियो जेको रब तव्हांखे बि ख़बर पए त मुंहिंजो मालिक छा आहे
बंदगी उहा करियो जे बंदगी में मिलावट न हुजे, ज़ारियत न हुजे, उहो उन जो फर्ज़ पढ़ो ऐं आदत विझो, पंहिंजो पाण खे पाक साफ़ रखो, विज़ू वारो रखो, पर बदकारियुनि खां बुरनि कमनि खां जेको सो बचो। ऐं हिते उन्हनि बुरनि कमनि जी का फ़हरिस्त तव्हांजे अॻियां कोन ॿुधायो, पर तव्हां सभु जेको सो सम्झो हुयो उन्हनि बदकारियुनि जे कमनि खां बचो जेकी ममनू आहे। अलाह साईं वरी तव्हांजे लाइ दुआ जेको आहे अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि रखे। हाणे अचो त उन महबूब जी हाज़िरी करियो जंहिंजा खातम जंहिंजे लाइ हेॾो 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 ई जेको ज़मानदार मचो आहे। अल्लाह सल्ले अला सैयदना मुहम्मदन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। अल्लाह सल्ले अला सैयदना मुहम्मदन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। अल्लाह सल्ले अला सैयदना मुहम्मदन नबील उम्मी वला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। हाणे अल्लाह साईं जो ज़िक्र हाणे वो अल्लाह साईं जो ज़िक्र जे में वॾो वॾो वज़न आहे। अचो त पाण में जेको गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाहु ला इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुआ करो या अवल आवली। इहा दुआ मुंहिंजो मुर्शिद बाबा साईं आमदनी पढ़ंदो चवंदो या अम्मा बीबी फातिमा साईं जी दुआ ॾाढी पसंदीदा दुआ। ऐं जेकी बि दुआ पढ़ंदो आहियां मुंहिंजो मुर्शिद पाण इहे दुआऊं पढ़ंदो। मूंखे बि शौक़ु आहे त उहे ई अल्फाज़ वठां या अवल आवलीन या आखिर आखिरीन या ज़ुल्क़वतल मतीन या रहमिल मिसाकीन या अरहमर राहिमीन। अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा सुभानअल्लाह बुकरतु वसीला। या हई या कयूम या हई या कयूम या हई या कयूम अस्तगफिरुल्लाह 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 मिन कुल्लि ज़ंबिन व तौबा अलैह। या रब्बे कायनात ए खालिक कायनात असांजा मालिक असांजा सजदा असांजा रुकू असांजी बंदियूं सभु तुंहिंजे नाम सभु तारीफ़ूं तौसीफ़ूं तुंहिंजे नाम। ए मुंहिंजे महबूब जा रब या रब्बे मोहम्मद मुंहिंजे महबूब जा रब उनजे औलाद जा रब अम्मा सार फातिमा जा रब इमाम हसनैन जा रब असांजे हालत रहम फरमा। इहा इहा सभु असां हिते गॾु थिया आहियूं। असां उन्हनि गुनाहनि जे भांकरनि में भरिजी अची मां गॾु थिया आहियूं। असांखे ख़बर आहे असांजे माज़ी जी असांजी हाल जी असांजी फ्यूचर जी असांखे का बि ख़बर कोन्हे। ही ॿारड़ा बि आहिनि नंढड़ा बि आहिनि तालिब इल्म बि आहिनि। ही सभु मुंहिंजा रब्बा तूं वटि पेश ऐं उन जे अंग ते पेश थिया जंहिंजे लाइ को चयो उनखे न को ख़ौफ़ न को ग़म उनजी सैन ते उनजी बारगाह में उते पेश थिया मुंहिंजा रब्बा। ही सभु मूंसां गॾिजी उहो मुतालियो कनि था असांखे गुनाहनि जा आजो कर असांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ कर। असां में इहो बोझ खणण जी का बि ताक़त कोन्हे।
असांजी औकात ही कोन्हे मुंहिंजा रब्बा तूं रही तूं गफ़ूर रही तूं माफ़ करण वारो रही तूं माफ़ कर असांजे माउ पीउ खे माफ़ कर तूं आलम इस्लाम वारनि खे माफ़ कर तूं सभिनी मुस्लमान मर्द ऐं औरतुनि खे माफ़ कर ऐं असांजा कबीरा सगीरा गुनाह बि माफ़ कर असां शाह साहब वांगुरु असां कीअं बि चवंदा आहियूं साईं सदाई करी मथे सिध सुकार तूं असां ते सुकार कर उन्हें मोहब्बत जो उन्हें फजल अजीम जो असांजे मुल्क ते असांजे सिंध ते असांजे शहर ते असांजे दोस्तन थे हिन जे बच्चन ॿारन ते हिन जे औलाद ते हिन जे माइटन ते हिन जी सेहत ते हिन जी जिंदगी ते हिन जी जवानी ते हिन जे अकल ते हिन जे इल्म ते हिन जे अमल ते मुंहिंजा रब्बा तूं फुकार कर तू फजल अजीम कर तुझे फजल अजीम ही ना करे इते इते ये सब दोस्त पेश जाए तो को फजल अजीम असा के मिले ते असा अफान जे करे चंगा हो जना असा आदतों जे करे चंगो हो जना तुझे महबूब जो असी पासो छोड़ असा गुनाहगार थी बेबस थी मजबूर थी तुझे महबूब जो पासो वरतो असा हथियार है कसरत है दुरूद पाक जो हथियार उन जो अलम हाथ में खयो तो असा जा वसीला सब खत्म थी इहो वसीलो असा खयो मुंहिंजा रब्बा तो असा जे का बाज फरमा तू असा जे रहम फरमा असा के किनी जान में सुरखरू अता फरमा रब्बना रब्बना आतेना फिल दुनिया हसनतु फिल आखिरत व हसनतु केना आज़ाबिना मुंहिंजा मालिक असा ते रहम अज जो कोई हदिया है तो पेश किया है मुंहिंजा रब्बा तुझे महबूब जे बारगाह में उनके कबूल मकबूल कुल फरमा महबूब जे असहाबे किराम ताबीन ते बेताबीन के महबूब जे उन्हें खानदान आल बैत किराम के शेख अब्दुल कादर रहमतुल्लाह अलैह के असांजे मुर्शिद लाल शहबाज कलमदर के बाबा हाजिर साईं के बाबा साईं आमदनी के मोहब्बत साईं मामदनी के मुझे दादा साईं अब्दुल रहमान शाह के अम्मा साईं बीबी मिठी के बेखुसूरी साईं रहमानी सरकार के इनजे पाड़े में जेकी भी मुसलमान मर्द और पाड़े में उन्हनि खे आलम में इस्लाम में सभिनी के जिन औलियान ते असांजो महफिलूं उन्हनि खे भी इहो तोहफ़ो मिले मुंहिंजा रब्बा ई असांजे अकाउंट में हणी अचे असांजा अकाउंट एॾा वधाए छॾ एॾा वधाए छॾ तंहिंमें गुनाह गुम थी वञनि गुनाहनि खां आज़ाद थी वञूं असीं सेहतमंद थी वञूं असांजो शऊर बि सेहतमंद थी वञे असांजो अक़ल बि सेहतमंद थी वञे असांजो इल्म बि सेहतमंद थी वञे असांजो किरदार बि सेहतमंद थी वञे असांजो उथण वेहण असांजो ॻाल्हाइण बि सेहतमंद थी वञे असांखे सब्र बि अचे असांखे में सुकून बि अचे असांखे में तर्स बि अचे असांखे हिक ॿिए ते रहम बि अचे या रब्बुल आलमीन या रब्बुल आलमीन या रब्बुल आलमीन जेके आया से अगिया ही जेके आया से अगजी वयो असा जेके आया आहियूं अगजी वयो जेके भिते वेठा आहियूं जेकी मौजूद हिन महफिल में सब मुझे महबूब जे उन्हें भाकर में उन्हें शफात में उन्हें रहमत में तुझे उन्हें फजल अजीम में असांजो अखियूं असांजो चेहरो असांजी दिल असांजी मोहब्बत तुझे महबूब के चेहरे में पोसा रड़ियों ऐं गाऊं छो न करे कहूं या रऊफ या रहीम या करीम या रसूलुल्लाह अगसनी फी सबीलिल्लाह या रऊफ या रहीम या करीम या रसूलुल्लाह अगसनी फी सबीलिल्लाह या रऊफ या रहीम या करीम या रसूलुल्लाह अगसनी फी सबीलिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबियल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम तवा के गरीबी में आली शान शायान शान महफिल जो इंतजामिया टीम जो तव्हांजे अॻुवान जो वॾियूं महिरबानियूं उन्हनि खे मुबारकूं उनजा नसीब भला अल्लाह से तव्हांखे वरी बि वधाए अल्लाह से तव्हांखे वरी बि ख़ुशि रखे तव्हांखे शाद मान